के घुमरी खोड़िया के घुमरी खोड़िया के घुमरी खोड़िया के घुमरी साई खोड़िया के घुमरी खोड़िया के घुमरी उस्ताद मसलो ॿुधाई त मां हल करे थो ॾियां तू 8 जे इम्तिहान में ही फेल थियो है पर्चो हल कोन करे सके बाकी मुंहिंजो मसलो कीअं हल कंदे मां में के गा ॾेई वठां वञा थो मैखाने ते वञी सॼो सामान भंग जो खणी थो ॾियां डंडा कुंडा साफ़ा पोइ घर में भंग घोटे निपिल में विझी पंहिंजे मासूम खे प्यार जाए तू बस दुआ कर त बाबो या माने ॻाल्हि तां फिरी वञनि न त नबुल जा माइट असुल मूंखे छिले छॾींदा मवाली तेलो दे तो मामा लालू वाले दामे में हूंदो आहे उहो न मां पंहिंजे नाले थो चवां पोपरी चरी छोकिरी छा त माज़ीअ में मज़ा हूंदा को बि उल्को न हूंदो मासा मां तुंहिंजो इंतज़ारु ईअं कंदो हुअसि जीअं सुञो मुसाफ़िर रेल गाॾीअ जो अदा तूं वन माती ताबुल देतल अम्मा ते वती आ उते ही वेती हूंदई अम्मा भी सपा जरी आ हक में नाग मासी साबुल जे घर वञी वेही रहंदी आ उन्हनि कहिड़ी असांजा त नाई ओया कई तव्हां वञी लौंग खे सम्झायो जेकॾहिं नुक़सान थियो त लौंग फासंदो मासा त ख़बर लौंग त असांखे थो चए त ख़बर आहे लधे खे सम्झायो पर तो त वञी डुकी मिर्चो लाइ मोड़ वता बोड़ बाबा मुंहिंजे लाइ कहिड़ो बोड़ तयारु था करायो ॾियो मुंहुं माण्हुनि खे माण्हुनि जी हे वरी मुंहिंजो बोड़ थो खाए नंढो बबुरारो हुजे मथे में बीठई खोड़िया के घुमरी खोड़िया के घुमरी खोड़िया के घुमरी खोड़िया के घुमरी अदा अपना ला हाला वाला दे अदो खानण ऐं जानण खुश लगा पिया आहिनि न आधा लधा मन लॻा पिया आहिनि सऊदीअ में त हाणे पुराणा थी विया आहिनि का बि परेशानी कोन अथनि चाचा पुनल बाबे खे भला खणी सऊदी मोकिल उते को अरबन जा उठ चारे हिते त असांजे लाइ आज़ाद करे छॾियो अथनि हल पुनल तुंहिंजा नसीब अरे भाउ आहे पंहिंजो ज़मीन खपाए सऊदीअ मोकिलियोमांसि वरी पोयां पुट खे घुरायईं अॼु ॾींहं ताईं कातुर जी शीशी बि कोन मोकिली अथसि जेका मां सिंघा वरी हिन सौट खे सऊदीअ मोकिलियो हे वरी बोसके जा पटका पाराईंदो गॾु यार तूं बि बादशाह माण्हू आहीं अदा पुनल छोरो मुंहिंजो भली बादशाह थी वञे पर मैखाने ते डुमो ज़रूरु हणंदो बाबा मैखाने ते कहिड़ी दुआ थी हले उते न गिला न सियासत न हक़ तलफी हिकिड़ो कूंडो ॿी सुल्फी अदा पुनल अकुल इहो सिखियो अथसि हिनखे त सऊदी मोकिले हिन उरड़ी वते खे अरब अकुल सेखारींदा भई मूंखां त ॻाल्हि ॻरी आहे उते वञी अरब खे भंग जो प्यालो करायां पोइ दुश्मन खे बि कंदो वते अहलन व सहलन पोइ रड़ हुजेसि हबीब आया आया भंग काठे पया पया अदा लधा अधे जानण वारा मथे महीने सिंध पहुचंदा पोइ खैरू ऐं मौलूअ खे गॾु मोकिलींदासीं असांजो खटियो अबे ई कोन खाधो आहे वरी अरब ख़ुशि थींदा हालत ॾिसो उते अहिड़ा खला हणंदे ज़ोरी खजी ते चढ़ी वेंदे पोइ रड़ पवंदई फोन ते या हबीबी हैया हैया कांच सतने पईया जॾहिं वेंदुसि कोन त हैया हैया छो कंदा वेंदुसि त हैया हैया बि त कंदा न वञा ई कोन थो नबुल ओ नबुल ते पुट जे मथां रांदीका हटाए छॾ निंड पइजी वियो आहे जानो जा पी ये रांदीगरा त आहिनि जेके जानो खे रिझाइनि था का घड़ी हिननि सां खेॾे थो त दयाणी विसरी थी वञेसि दयाणी जो ख़्यालु अचेसि थो त हिननि खे पुछलियो थो छॾे पोइ सॼो ॾींहुं इहो अथसि दयाणी वठी ॾियो दयाणी वठी ॾियो नबुल मां छा कयां जेकॾहिं कंहिं रांदीके जो अंगल करे त मां रत जो आख़िरी पुड़ो बि खपाए पंहिंजे पुट जो अंगल पूरो कयां ख़बर वारा अहिड़ा मुंडकर थी पिया आहिनि जो का मिंट ॿेड़ी कोन था मञनि पिया अॼु ख़बर जे घर ख़ुशीअ जा सेहरा आहिनि सुभाणे वरी लधे वारा असांजे ख़ुशीअ जे खून जा सेहरा चवंदा साबले जो छोरो मोड़ ॿधी मुंहिंजी नुंहुं वठी वेंदो इहो जेको ज़ुल्म असां सां था कनि न सो अलाह कंदुनि त इहो ज़ुल्म पाण में पवंदुनि ओ नबुल ज़ुल्म जी रस्सी डिघी ज़रूर हूंदी आहे पर मज़बूत न हूंदी आहे
रसो त मज़बूत विझी हिननि जे टंगुनि में मां सॼे ॻोठ में गिलराईंदीसां। ख़ामोश नबुल कोन विहंदी लोंग, नबुल बि नांगनि खाधी आहे। ससु पंहिंजा ॾेर विसारे सघे थी, पर हीअ नबुल पंहिंजो वेर न विसारींदी। लीमा पुट, तू मुझे सगो पुट ही, को मालची जो पुट थोरो ही जो एतरो थो लोड़ी। थको आता थक डबा। अब्बा, ओ अब्बा, दीन दुनिया जो हिकिड़ो ई त पीउ तूं, तुंहिंजी खिदमत न कयूं, लानत आ पोइ अहिड़ी औलाद ते। अरे रे, पीउ त हिकिड़ो ई थींदो आहे न, छा ॿ पीउ थींदा आहिनि छा? सी थींदा सही, सी ज़रूर थींदा। अरे अरे मुंहिंजा पगदार पुट, मां सीउ नथो चवां, मां पीउ थो चवां, पीउ। बाबो बाबो गाबो तव्हांजी मर्ज़ी आ, गाबो को हो या पाडो को हो, मूं घोट खां न पुछा कयो। जंहिंमें तव्हांजी मर्ज़ी उनमें घोट जी मर्ज़ी। लीमा हे ॾिस जाए हिन भागो शादी वारी रात ख़ल्क खिलाईंदो। बाबा, लीमो कंहिंसां मिलाईंदो? मुंहिंजी शादी में ॿाहिरां महिमान था अचनि छा? मलकल मौत सां मिलाईंदो, मलकल मौत सां। इहो नलके वारो मौत कहिड़ो आहे बाबा? अब्बा, जेको मामो मोड़ ॿधंदो आहे उहो ई असां सां कोन थो खाए। हिन मुआरे जी शादी ते वरी ॿाहिरियों महिमान ईंदा। लीमा, दुकान ते वञी मुंहिंजे लाइ मथे जी सूरज गोरी त वठी आ यार। बाबा, बोरी छो था घुरायो? अटे जो पाचको सही आहे, जे खुटी पियो न त पोइ चकी था पिसराईंदासीं। लीमा, ओ लीमा, मां तोखे मारींदोमांइ। हिन निभागे खे लगाम ॾे, ही मूंखे चरियो कंदो। लीमा, कीअं सलाम मोकिलिया आहिनि? पक सां हे सीता ऐं प्यारे वारनि सलाम मोकिलिया हूंदा। अबा लीमा, हाणे हणा थो धक बि निभागो पए थो गिटी में। ॿुधोई, ही निभागो हिते मूंखे मोगो करे छॾींदो, मूंखे हिते हलणु घुरिजे। हाणे वेहण मुंहिंजो वैज़ आहे हिते। अदा, बाबो छा थो चए? चईंसि थोरो तेज़ ॻाल्हाए। ओ चरिया, चवे थो त मूंखे मोगो करे छॾियो अथई। सोगो करे छॾियो अथऊंसि? बाबा, तूं हर कम खां आज़ादु आहीं, सॼो कम असां पाणे कंदासीं। अलाए कहिड़ी सज़ा आहे जेका मां हिते लोड़ियां थो वेही। हिन बोरे मुंहिंजे लाइ सकरात करे छॾी आहे, सकरात। हा बाबा, खैरात जूं ॿधे गुल हराईंदासीं। खैरात करण सां बरकत पवंदी अथई। मां 3 देगियूं लाहींदुमि, 3, त तव्हां ॿई पुट मरो। जेतिरो था सम्झायूं ओतिरो मूंखे था मुंझाइनि। अंधी ऐं जंड वारो कमु ॿियो छा आहे? ओ अब्बा, कढ 100 जो नोट त हिन घोट खे होटल ते कढी वञा, वञी होटल वारनि जे लाइ अज़ाब कयां। 100 न, मां 500 थो ॾियां। ही फिल्म मुंहिंजी गिची मां कढी कंहिं ॿिए जे मथे में हणो। ॾे, हा, मां पैसा ॾे, शाम ते तोखे लभंदो ई कोन। मुंहिंजे नाले कैस ॾींदई ओधर ॾिटा। हल उथी अदा, हल हल पुनल तुंहिंजा नसीब। अड़े तव्हांजी माउ वटि मुंहिंजो क़दुरु कोन हो, तव्हां बि त उनजी औलाद आहियो, तव्हां मुंहिंजो कहिड़ो क़दुरु कंदव? बाबा, हिते असां कहिड़ा दहन जा मालिक आहियूं या असांजा वाटर था वहनि? 10 जरेब आहिनि, इन माना उड़ी न पूरी। लोंग, मां अॻे चकर अदा कादन जे घर वई हुयसि, सॼो किसो ॿुधायसि, भाॼे बि गॾु वेठी हुयसि। हिकु दफ़ो रुगो ख़बर खे अचे सम्झाए, जे अञा बि नथा मुड़नि न त पोइ ॾियूं था अधे कादन खे मोकल। घोड़ीअ खे घुमरी, घोड़ीअ खे घुमरी, घोड़ीअ खे घुमरी, घोड़ीअ खे घुमरी। बाबा, तू भी खणी आने छॾ ज़िद के, अधे के मोकल ले त वञी पंहिंजी क़िस्मत आज़माए। हल पुनल तुंहिंजा नसीब। अड़े तव्हांजी माउ वटि मुंहिंजो क़दुरु कोन हो, तव्हां बि त उनजी औलाद आहियो, तव्हां मुंहिंजो कहिड़ो क़दुरु कंदव? बाबा, हिते असां कहिड़ा दहन जा मालिक आहियूं या असांजा वाटर था वहनि? 10 जरेब आहिनि, इन माना उड़ी न पूरी। माउ मूरी, पीउ बसर, पुट फते खान थियण थो वञे, कोन खपाईंदुसि वॾड़नि जी ज़मीन। अड़े ख़बर कोन अथई, 20 जरेब खपाए चाचा खे ओॾे मोकिलियो। हिन महिल ताईं कतल जी खखड़ी बि कोन मोकिली अथई। हे दादुलो पुट दुबईअ में मुंहिंजे लाइ दुनिया खणी ईंदो। अदी, तूं ई ॿुधाए, 6-7 महीना लोड़ियूं था, कणिक तयारु थी थिए, पोइ बि अटो रख ते दुकान तो था वठो, पोइ बि बोह नथो बचे, उहो बि कर्ज़ा ई खणी था वञनि। अदी, बाबे खे चओ त मूंसां भलाई करे, न त अंदरां बंदूक खणी मूंखे हणे त हिकु ई सूर भलो। बाबा, तू भी खणी आने हा करे, पुट अथई, वञी दुबई। ओ मड़े, पहिरियों मां हिन जी शादी करायां,
पोइ तोखे घर वारो कयां पोइ जीअं वणेसि तीअं वञी करे। बाबा तुंहिंजे अकुल खे के ॾाटो खणी लुणी वियो आहे छा? मां गुरबत जे करे घर नथो हलाए सघां, तूं वरी घर वारी तो वठी ॾे। अरे हाणे ॻाल्हि ॿुध, सबुरु कर। तव्हां वारी मासी अचे न भाग भरी, उन सां सलाह अड़ी कयां, बचुल धीअ जो बारड़ो लाहियां, पोइ सोचे वठंदासीं। बाबा हिकिड़ी भेण आहे, अमर जी निशानी, उनखे ॾाज में कुझु बि न ॾियूं। मां दुबई वञी पैसा मोकिलींदुसि, पोइ अदी जी शादी कंदासीं। तुंहिंजी इन सलाह जे करे हे साल बि गुज़री वेंदो। अदा तू भी सबर कर, त्री ते बिश्त न घुर। हलड़े पुनल तुंहिंजा नसीब, हिन औलाद जे करे अबे जी ज़मीन खपाइणी थी पए। न बुल मां भी कादन के खड़काईंदुसि, तू भी उनजी माईअ खे समझाइजा। लोंग मां अॻे चक्कर अदा कादन जे घर वई हुयसि, सॼो किसो ॿुधायसि, भाॼे बि गॾु वेठी हुयसि। हिकु दफ़ो रुगो ख़बर खे अचे समझाए, जे अञा बि नथा मुड़नि न त पोइ ॾियूं था अधे कादन खे मोकल, पोइ भली लथे ख़बर छोरनि खे सटको ॾेई वञनि। इज़त वारा त ॿई कोन्हनि के, इज़त सां समझंदा ई कोन्हे। तूं पिते मां पिते, हिकु दफ़ो रुगो कादन खे ख़बर जी ओताक ते मोकिलियो त सभु मसइलो हल थी वेंदो। असल लोग काॾे तयारी कई अथई? वञूं था मोरे, अधे कादन वारनि में ज़रूरी कमु आहे। इहो भला जानूअ खे नथा वठी वञो छा? अब्बा उहो दरवेश ॿारनि सां खेॾे पियो, असीं शाम सुधी मोटी ईंदासीं। अधी भागन भरिए खे चइजे त जानो पुट खे मंझंदि जी मानी ॾेई छॾ। हा मासी तूं सफ़ा फिकुर ओ यार थी वञ। अब्बा सिकिल था मुंहिंजे बचड़े जानूअ जी बारत अथव। मासर तव्हां जानूअ जो हलिको ई न कयो, असां हुनजो सफ़ा ख़्यालु रखंदासीं। अम्मा बस कर, हाणे बस कर, सॼो ॾींहुं मूंखे मटींदी, मां हाणे बेज़ार थी पई आहियां। अम्मा इहो सवण लाज़मी हूंदो आहे। तव्हां अञा पुराणे रीतियुनि रस्मनि खे कोन थियूं छॾियो। बोली मण पुट, सुभाणे त भाउ खे शहर वठी वञ, मुंहिंजे पुट खे मोर घोट ठाहे खणी अच। अम्मा शहर में मां तव्हां तो अहिड़ा कारीगर वेठा आहिनि न जो कारे गॾा खे बि काहे वञनि न, अछू क्रीमूं हणी अहिड़ो था करे छॾनि, सफ़ा मन माशूक। हेड़े रिंकी सलाहूं वरी कहिड़ियूं थो ॾे। बसाई चवंदा आहिनि त कां वियो मोर जी चाल सिकण, ऐं पोइ पंहिंजी चाल ई विसरी वियसि, रुगो पोइ हीअं ठेंगा ॾेई थो हले। मां तो चवां हरू भरू फज़ूल ख़र्च न कर, आथर मटाइण सां गॾो घोड़ो कॾहिं थियो आहे न थींदो। वाह खबड़ वाह, तूं सुठो आहीं, बाक़ी मुंहिंजो मिर्चण पुट खे तूं गॾो थो चवीं। मुआ ज़रदे जा रंग तो पंहिंजी शिकिल ॾिठी आहे, ॼण मुरली चटणी में किरी पई आहे। अम्मा हिन ख़ुशी जे मौके ते हिक ॿिए ते ठठोलियूं न कयो, वरी तव्हां ॿई चढ़ी वेंदव। अधी बाबू अम्मा खे छा थो चए? अब्बा चए थो त मिर्चूअ खे मेकअप कराईंदासीं। मेकअप अब्बा? मूंखे लकब कराईंदा? बाबा मां कंहिंखे काटई आहे, कंहिंजी चोरी कई आहे जो मूंखे लकब था करायो? अरे ओ मिर्चू मां तुंहिंजे लाइ कुझु न आहे चयो। बाबा फोन था कयो? अम्मा ॾिस बाबे जो कमु, पुलिस खे फोन था कनि, मूंखे लकब था कराइनि। अलाह मूंखे सब्र ॾियो ना मौला, मूंखे सब्र ॾियो। अदा मिर्चू तोखे मोड़ बदिराईंदासीं, मोड़ पुलिस खां न बदिराईंदासीं। अम्मा हे अलाए छा था चवनि, मूंखे सम्झ में ई नथो अचे। पोइ बचड़ा तोसां भोग था कनि, कुझु कोन था तोखे चवनि। हाँ भुगड़ा था खाइनि, किथे आहिनि पोइ मूंखे बि ॾियो भला। अदा शहर में हो न हूंदा आहिनि जंहिंमें घोटे कुंवार खे सिंगारींदा आहिनि? हा इहो बटी पार्लर। अदे मिर्चू खे इन ताईं तयार कराए अचो जीअं भाॼाई परी खे शहज़ादो लॻे, शहज़ादो। अदी हे ॾिस, हे मुंहिंजो तोसां वाइदो आहे। अब्बा तूं तॾहिं हे वाइदो आहे तोसां, अहिड़ो तयारु कराईंदोमांसि, कोई बि जवान जो पुटु मुंहिंजे अधे खे सुञाणे न, पोइ चइजांइ तूं। बाबल साईं
न्याणी खे उथाइण वॾो मसइलो आहे त माण्हू न्याणी खे न उथाइनि पाण उथी बीहनि न्याणी वेही रहे। उस्ताद अहिड़ा खोड़ माण्हू ॾिठा अथमि न्याणियूं बीठियूं हुजनि पाण वेठा हूंदा आहिनि। मूं बस में इलाही माण्हुनि सां फशरी कई आहे भा। ख़बर फोन वठण विया आहिनि छा जो एॾी देरि कई अथनि? हमराह जी जांच वठो, को घुमीरी त न ॾेई वञे। अदा मूं वारी माई जो अची मथो ख़राबु थियो, हाणे मिर्चू जे शहर मां थी अछो मुंहुं कराए। घोड़ीअ खे घुमरी, घोड़ीअ खे घुमरी, घोड़ीअ खे घुमरी, घोड़ीअ खे घुमरी। यार गुलू, मसला त सभु ॾुखिया आहिनि, पर न्याणी उथारण वॾो मसइलो आहे। बाबल साईं, न्याणी खे उथाइण वॾो मसइलो आहे त माण्हू न्याणी खे न उथाइनि पाण उथी बीहनि न्याणी वेही रहे। उस्ताद अहिड़ा खोड़ माण्हू ॾिठा अथमि न्याणियूं बीठियूं हुजनि पाण वेठा हूंदा आहिनि। मूं बस में इलाही माण्हुनि सां फशरी कई आहे भा। बस मां उथारण जी मूं ॻाल्हि ई न कई आहे। चरिया भूख बसर सवाई था पियो, पर अकुल सवायो कोन अथव। उस्ताद कहिड़ो उथारण? घोटे थाणे ॿुधाई। न्याणी परणाइण खे वॾड़ा चवंदा, न्याणी उथारण हेॾी उमिरि आंदी अथव, एतिरी बि कॉलेज कान अथव। उस्ताद यार कॉलेज छा आहे? सदाई मैखाने ते सुता पिया हो। कॾहिं कॾहिं कंहिं पढ़ियल लिखियल माण्हूअ सां बि कचहरी कंदा कयो, अंग्रेजी सिखंदा कयो। कॉलेज माना मालूमात। उस्ताद मोलण, असां मवाली कहिड़ा मास्तर थींदासीं जो अंग्रेजी सिखूं? चरिया जेकॾहिं ओचितो हुकूमत खे ख्याल थी वञे त मवालियुनि खे विलायत जो लूअर करायूं। मूंखे त थोरी घणी अंग्रेजी अचे थी, तव्हांजो छा थींदो? उस्ताद असांखे अंग्रेजी केरु सेखारींदो? चरिया महांगाई मास्तरनि खे ऐं माण्हुनि खे छितो करे छॾियो आहे। उस्ताद माण्हू ॿिया हूंदा आहिनि, मास्तर ॿिया हूंदा आहिनि जो महांगाई इन्हनि खे परेशान कयो आहे। मास्तर ऐं माण्हूअ में ॾींहं राति जो फ़र्क़ु आहे। चरिया मास्तर खे माण्हू साईं बि सॾींदा आहिनि। मास्तर सम्झ मुर्शिद आहे ऐं असां मुरीद हूं। उस्ताद हलो पोइ कई मास्तर खे मिनथूं कयूं, पंहिंजे मैखाने में स्कूल खोलरायूं। स्कूल मैखाने में कोन खुलंदो, बाक़ी मास्तर खे चवंदासीं त हिते अचे असांखे टेंशन पढ़ाए वञे। मूंखे थोरी घणी अंग्रेजी अचे थी, तव्हां पैसा भरजो खणी। ठीकु आहे उस्ताद, हलो त कंहिं उस्ताद जो बंदोबस्तु कयूं। उस्ताद इन ख़ुशी में लॻे नारो कयो कादिर कलंदर में। मासा त ख़बर एतवारा फ़र्क़ु कोन्हनि खे त कचहरीअ में मज़ो ई कोन्हे को। लॻे थो त मुल्क निकाली ॾेई छॾी अथनि। न बाका ॾे ॾींदो माने मुल्क निकाली निभागन खे। लीमो मिर्चू खे शहर वठी वियो आहे ख़रीदारी जे लाइ। ख़बर फोन वठण विया आहिनि छा जो एॾी देरि कई अथनि? हमराह जी जांच वठो, को घुमीरी त न ॾेई वञे। अदा मूं वारी माई जो अची मथो ख़राबु थियो, हाणे मिर्चू जे शहर मां थी अछो मुंहुं कराए। हल पुनल तुंहिंजा नसीब। मासा त कॾहिं असांजो ज़मानो हूंदो हो त वॾड़ियूं वाज़लीन हणंदियूं। अॼुकल्ह वरी छोरनि खे ब्यूटी पार्लर ते वठी वञणो थो पए। पुनल इहो वरी शहर में काथे दुकान खोलियो आहे जिते घोट सोना था थियनि? लदा मूंखे ख़बर कोन्हे, मां वारो छोरो खैरू ॿुधाए पियो उते हिकिड़ा दुकान आहिनि जिते घोट जे बूथनि खे सेड़ी था हणनि पिया। क्रीमिन सां मटे मटे ओ भली चंड जो टुकड़ो छो न हुजे, उनखे चंड जो टुकड़ो करे था छॾनि। अदा पुनल असां बि हलूं, मुंहं खे मटाए अचूं, सफ़ा मर चढ़ी वई आहे। माइनि खे त असली वणो ई कोन था। वदा इहो कमु सगरनि जो आहे, असांजा त पैकेज ई ख़तम थी विया आहिनि। तव्हां सगरा भली करायो। मासा त असां सगरा भले सोन थी वञूं न, तॾहिं बि मायूं असांखे पितल सम्झदियूं। मासा त इन में घर वारनि जो ॾोह ई कोन्हे, तूं आहे ई पितल जो कोरो। लदा कीअं? अला पुनल अते ख़बर के भोगन में सच चयूं थो वञी। हाणे हे लधो बि मूंसां भोग थो करे। अबाणा लॾे विया, बिंदरी कुटी छॾे विया। बिंदरी कुटीअ खे भींड हणे ताज़ी कुटीअ सां फिरी न थिए। अदा पुनल
कुत्तो केरा कुत्ती केरा चर्चो तो दुनाली बंदूक में विझी फेर कयो थई अदा हवाई फेर कयो आहे जेको पाण ने समझे मुझा सोना पुट हू असां सां ॻाल्हाइण खाइण पीअण बंदि करे वेठा आहिनि तोखे उन्हनि जे घर कीअं वठी हलां मां असां कुझु कोन खाईंदासीं न कंहिंसां ॻाल्हाईंदासीं बस रुगो अधी दयाणियूं नचण ॾिसंदासीं हा हू अने भागी हिन घर में अचण लाइ तयारु कोन्हे हे मुहांडो वरी हुनजो नचण ॾिसण थो वञे पियो बाबा कहिड़ो उन्हनि जे पीउ जो घर आहे हा रे तुंहिंजे पीउ जो घर आहे हा या तुंहिंजे माणे जे पीउ जो घर आहे उन्हनि जो बि त न आहे न बाबा हा बाक़ी कंहिंजो आहे मुंहिंजे दयाणी जे पीउ जो घर आहे अबा मूंखे वठी हल मां आधी दयाणी जो नचण ॾिसंदसि हा नबुल ओ नबुल हिन खे तूं पाण सम्झाए अजय मुंहिंजे वातां को पारा तो न निकिरी वञे मुंहिंजे बचड़े खे पारा त छो ॾींदे पारा त ॾियणा अथई त वञी पंहिंजी भेण वसाईअ खे ॾे पारा त वञी ॾे पंहिंजे माइटनि खे मुंहिंजे पुट जानो तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो मुआड्रम बाबा तूं किनो आई तूं मूंखे दड़का थो ॾी मां तुंहिंजो पुटु कोन थींदसि मां वञा थो थी दयाणीअ घर हा अरे एॾां वेंदे न त इहा वसाई मुंडीअ खां वठी हीअ मरोटो ॾेई माकड़ वांगुरु टांडनि ते पचाए खाईंदई हा मां मूंखे टांडनि ते पचाईंदी मुंहिंजी मुंडीअ खे मरोटो ॾेई मूंखे मारे छॾींदी मरनि तुंहिंजा दुश्मन तोखे हिन मां जी बि उमिरि लॻी वञे मुंहिंजा ॾाह पुट अम्मा ॾाहो केरा ॾाहो तूं आहीं अम्मा तूं पोड़ी थी वई आहीं तुंहिंजी नज़र कमज़ोर थी वई आहे मां ॾाहो न आहियां मां जानू घोट आहियां जानू घोट अती दयाणी जो पुट जानू ॾाहो उन खे चवंदा आहिनि जेको पंहिंजे माउ पीउ जो चवणु वठंदो आहे हाणे ॾिस माठ करे वेही रह तूं मुंहिंजो ॾाहो पुट आहीं न हा कुझु बि चओ मां वेंदसि अती दयाणी खे ॾिसण ठीकु आहे मुंहिंजा जानू पुट तूं वसाईअ जे घर वञ पंहिंजी दयाणीअ जो नचणु ॾिसी आहे हाणे उथ अंदरि कमरे में वञ जारे में पटू पियो अथई उहो खणी अचो त मां तोखे पैसा ॾियां छा दयाणी खे घोर न ॾींदे छा सही आहे सही यार छोकरनि देर कई वॾी लॻे थो न निभागे ली में किथे न मिर्चू खे पिड़ी ते त न खपायो सोट ख़बर मिर्चू तुंहिंजो पुटु आहे कहिड़ो बकरा जो पिड़ी ते खपाए ईंदुसि मुलाज़ा होशियार शहंशाह ज़ुलू हड़बा शरबा घोट मिर्चू वलद खबर खान अची रहे हैं गले 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 सेठ तव्हांजो इहो अकुल आहे होटल ते उहो खीर रखो था जेको ॿिली विञाए वञे थी भोग थो करे मोचारो विञायो कोन हुयसि हिकिड़ी सुर्की मस भरियईं मोचड़ो हाणी मां ॿिलीअ खे भॼाए छॾियो अम्मा अधु थिती लधे थो हिन में पूरो अधाई थोल पियो बि तोने ऐं ते तो बांधालो भनंदुमि हली ना फॾाई थी थांदो अम्मा तोखे चयो हुयमि न त हिन फॾाई सां हिसो न कर अॻिते हली फॾो कंदुई बचुल लगे तो अॼु काली में का गलती थी वई आहे जो तूं ईअं थी ॻाल्हाए उन्हनि वाइदो करे वियो है तो तू मुंहिंजे लाइ चूड़ियूं आनींदे सब पैसा भाउ ते ख़र्च करे आए बच्चो जो चूड़ियूं तोखे यादि न हुयूं डॉक्टरनि जी मुफ्त कैंप ॻोठ में लॻी अथई को बि मरीज़ शफ़ा खाने ते कोन लड़ंदुई कुर्बान शाला काती कंध ते किरई कॾहिं बि का ख़ुशख़बरी वारी ख़बर न ॾिनई खोड़ीअ खे घुमरी खोड़ीअ खे घुमरी हा खोड़ीअ खे घुमरी खोड़ीअ खे घुमरी साईं खोड़ीअ खे घुमरी खोड़ीअ खे घुमरी खोड़ीअ खे घुमरी